मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त अल्लाह ताला जा अहकाम कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़ा अल्लाह जा अहकाम आहिनि, उन अहकामनि ते मां फौरी तौरु हलां ऐं जंहिं शइ खां अल्लाह ताला रोकियो आहे उन खां मां रुकिजी वञा। मुस्लमान इन जो नालो आहे, मुस्लमान जी माना फर्मा बरदार। त असांजे दुनिया में जेको मक़सदु आहे उहो अल्लाह ताला जी इबादत आहे, जंहिंमें नमाज़ जेकी आहे वॾो किरदारु रखे थी। कंहिं बि हालत में नमाज़ छॾण जी सर इजाज़त न आहे। साईं ड्यूटी आहे, दुकानु आहे, अकेलो आहियां दुकान ते, कारोबार में अकेलो आहियां, स्कूल मां वेंदो आहियां मां त उते अकेलो आहियां, ऑफिस खे मां अकेलो संभालींदो आहियां, बैंक में मां अकेलो आहियां, मां नमाज़ कीअं पढ़ां? हे कंहिं क़िस्म जो कोई बि सर उज़ुर न हलंदो तव्हांजो, हे उज़ुर न आहे, हे तव्हांजो उज़ुर न आहे। दुकान ते अकेलो आहियां, हे उज़ुर न आहे, इन करे नमाज़ नथो पढ़ां। ऑफिस में अकेलो आहियां, नमाज़ नथो पढ़ां, हे उज़ुर न आहे। बीमार आहियां, नमाज़ नथो पढ़ां, उज़ुर न आहे इहो। घर में अकेलो आहियां, वॾो मां ज़िमेदार बंदो आहियां, सामान सॼो मां वठी ईंदो आहियां, नमाज़ इन करे नथो पढ़ां, हे उज़ुर न आहे। अल्लाह जो कसम आहे उज़ुर न आहे। जेकॾहिं इहो उज़ुर आहे त पोइ सहाबी अब्दुल्ला इब्न मक्तूम जो 6 उज़ुर तमामु वॾा उज़ुर आहिनि। उहे उनजे हक़ीक़ी इहे उज़ुर जेकॾहिं नोट कया वञनि, उन सहाबी जा हक़ीक़ी उज़ुर हुया। पर उहो साहिबु ईअं न पियो चए त नमाज़ न पढ़ां, उहो साहिबु सिर्फ़ु इहा इजाज़त वठे पियो त नमाज़ पढ़ां सही, नमाज़ खे कीअं छॾींदुमि, सिर्फ़ु एतिरी इजाज़त खपे त नमाज़ घर में पढ़ां बसि। पोइ उन साहिबु पंहिंजा उज़ुर बयानु कया, उहे उज़ुर दुरुस्त उज़ुर हुया। हिकिड़ो उज़ुर इहो पेश कयईं त मां नाबीन बंदो आहियां, मुंहिंजो घर मस्जिद नबवी खां परे आहे, महिरबानी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां आॾो वेही करे महिरबानी करे सही मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे घर में नमाज़ पढ़ां। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आज़ान जो आवाज़ु ॿुधे थो? जेसिताईं आज़ान जो आवाज़ु बिल्कुलु मुंहिंजे घर में ईंदो आहे, अल्लाह जी नबी फरमायो अची करे मस्जिद में नमाज़ अदा कर। वरी ॿियो हिकिड़ो उज़ुर पेश कई, मथां शायदि गुंजाइश निकिरी अचे। साहबा जो हे फेल न हो त साहबा नमाज़ खे छॾनि, साहबा जो इहो कमु न हो त नमाज़ खे छॾनि, नमाज़ कंहिं हालत में न आहे छॾणी। पर इहा साहिबी नाबिन साहिबु हुयो, उनखे पंहिंजे घर खां मस्जिद में अचण में तकलीफ़ थिए पई, इहो उज़ुर पेश कयईं। ॿिए नंबर ते उज़ुर पेश कयईं त साईं राति जो इशा ऐं मग़रिब जी नमाज़ ऐं अहिड़ी तरह फजर जी नमाज़, इहे 3 नमाज़ूं मूंखे ॾुखियूं लॻनि थियूं। इहे 3 नमाज़ूं मूंखे ॾुखियूं लॻनि थियूं त राति जे कंहिं हिसे में मां निकिरां, मुंहिंजे घर ऐं मस्जिद दरमियान हिकिड़ो झंगल आहे, हिकु झंगल आहे। हाणे मां नाबीन बंदो जो राति जो इशा नमाज़ ते निकिरां, मग़रिब नमाज़ ते जेकॾहिं न निकिरां, फजर नमाज़ ते जेकॾहिं मां अचां ऐं कोई जानवर निकिरी पई, कोई दरिंदो निकिरी पई, कोई शेर निकिरी पई, कोई नांग निकिरी पई, त मूंखे कहिड़ी ख़बर हे नांग या नोड़ी आहे, ऐं उहो पंहिंजो हवस जो शिकार मूंखे बनाए ऐं पोइ मां हलाकु थी वञा, पोइ महिरबानी करे मूंखे इजाज़त खपे त मां घर में नमाज़ पढ़ां। अब्दुल्ला इब्न मक्तूम जलील क़दर साहिबी आहे। अल्लाह जे नबी वरी इहा ॻाल्हि कई त तुंहिंजे घर में आज़ान जो आवाज़ु अचे थो? जेसिताईं आज़ान जो आवाज़ु अचे थो, अल्लाह जे नबी फरमायो इजाज़त न आहे घर में नमाज़ पढ़ण जी। गौर सां ॿुधो, नमाज़ छॾण जी इजाज़त साहिबी नथो घुरे। हिकिड़ा उज़ुर तव्हांजा बि आहिनि, सर दुकान ते कोई बि न आहे, मां अकेलो आहियां, मुला वांदा, हे इहा ॻाल्हि क़बर में ख़बर पवंदी तव्हांखे। जेके इहा ॻाल्हि कनि न मुला वांदा, हिन खे कहिड़ो कमु आहे, हे हिन खे कहिड़ो कमु आहे? अल्लाह जो कसम असांखे वॾा कम आहिनि, असांखे वॾा कम आहिनि, शायदि तव्हांजे कमनि खां ज़्यादा असांजा कम आहिनि। सिर्फ़ु मिंबर ते अछी ड्रेस ऐं अछे पटके सां इहो तसवर न कंदा कयो त हे फ़ारिग़ बंद आहिनि, फ़ारिग़ बंद आहिनि। अगरि असां तव्हांखे पंहिंजा कमु ॿुधायूं न, मसरूफ़ियत ॿुधायूं, तव्हां ख़ुदि पाण हैरान थी वेंदव। सिर्फ़ु मां अकेलो न, अहिड़ी तरह वॾा मौलवी बि त सर हे मौलवी फ़ारिग़, हे त 5 वक़्त नमाज़ मस्जिद में पिया हुजनि, हिननि खे कहिड़ो टेंशन, मूंखे दुकानु असुर सां अकेलो खोलणो पए थो। इहो अल्लाह जो कसम आहे, हे शैतान जो धोखो अथव, हे शैतान जो धोखो आहे जेको तव्हांखे नमाज़ पढ़ण खां नथो रोके थो, हे शैतान जो धोखो आहे। अची करे उहो साहिबी आख़िरी में लास्ट हिकिड़ो उज़ुर पेश कयईं, हे सभु उज़ुर बयानु करे पोइ आख़िरी में चयईं त साईं हाणे मुंहिंजी उमिरि थी वई आहे इंतिहाई वॾी, इंतिहाई वॾी मुंहिंजी उमिरि थी वई आहे, जो मुंहिंजा पेर बि कमु नथा कनि, मुंहिंजा गोॾा बि कमु नथा कनि, ऐं मां हली बि एतिरो नथो सघां। हाणे महिरबानी करे इजाज़त ॾियो त मां घर में नमाज़ पढ़ां। अल्लाह जे नबी ईअं फरमायो आज़ान जो आवाज़ु ॿुधे थो? आज़ान जो आवाज़ु, जेसिताईं आज़ान जो आवाज़ु बिल्कुलु घर में पहुचे थो, अल्लाह जे नबी फरमायो कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे, मस्जिद में अची करे नमाज़ अदा कर।
मस्जिद में नमाज़ अदा कर। छाजे करे सहाबी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो ताक़ीद छो फरमायो? सहाबी जो हे मनसब आहे जंहिं रसूल जे हथ जे मथां बैयत कई हुजे ऐं इस्लाम जे अंदरि कमज़ोर हुजे, इस्लाम जे अंदरि उहो कमज़ोर हुजे, नथो थी सघे। नबी सां डायरेक्ट इल्मु हासिलु कयो हुजे, गोॾा भञी करे रसूल जे ॾाढो अतयादी शिकिल में वेठो हुजे ऐं उहो जमात सां नमाज़ न पढ़े, हे सहाबी जो मक़ाम न आहे। साहबा कंहिं मौक़े ते नमाज़ जमात खां न छॾी। हे 1400 साल खां बाद में तव्हां ऐं असां कमज़ोर मुस्लमान आहियूं। दुकान ते वेठे वेठे नमाज़ चट, घर में वेठे वेठे कचहरी कंदे कंदे हवाल कंदे कंदे नमाज़ चट, ऑफिसुनि में वेही करे नमाज़ चट, हाँ बैंकुनि जे अंदरि वेही करे ऑफिसर आहियां साईं मां नमाज़ नथो पढ़ी सघां। अलाह जो कसम आहे उज़ुर न आहे, नथो टाइम मिली सघे। दुकान जे अंदरि मसइलो रखो, दुकान जे अंदरि मसइलो रखो, जमात सां नथा अची सघो न, पोइ बि वबाल खां बचो, वॾे वबाल खां बचो। नमाज़ कज़ा जो जेको नुक़सानु आहे तव्हां अदा न करे सघंदव। नमाज़ कज़ा जो जेको वबाल आहे तव्हां मुस्लमान न खणी सघंदव क़यामत जे ॾींहुं। टाइम नथो मिली सघे, मसरूफ़त घणी आहे दुकान ते, मसइलो दुकान में रखो, मसइलो पंहिंजी बैंक जे अंदरि रखो, मसइलो पंहिंजी ऑफिस जे अंदरि रखो। आसान जो टाइम थिए वुज़ू करे फ़र्ज़ु पढ़ी छॾियो। कम से कम इहो करणु आसान आहे न आहे सही? इहो त आसान आहे। पहिरें नंबर ते सभ खां पहिरियां आला क़िस्म जो इहो अमल आहे त अची करे जमात सां नमाज़ पढ़ो। पर ॾिसो था जेकॾहिं जमात सां मां इन आसिरे ते वेठुमि त मुंहिंजी नमाज़ ई वेंदी, पोइ कम से कम इहो तरीक़ो इस्तेमालु कयो। हे मेन इबादत आहे, न आहे इनखे छॾिणो। इन खां बाद में अलाह ताला ॿियनि शयुनि जो हुकुम कयो, जंहिंमें रोज़ो आहे, जंहिंमें हज आहे, जंहिंमें ज़कात आहे, जंहिंमें क़ुरान हकीम जी तिलावत आहे। हे सभु कमु करणा आहिनि। ईअं चई न आहे छॾिणो त हे इस्लाम मौलवी ॼाणी, हे नमाज़ मौलवी ॼाणी, हे जेको आहे रोज़ा मौलवी ॼाणी। हर शइ में जो असांखे आॾो कंदव त बाक़ी तव्हां छा कंदव? तव्हां नेठि पोइ कंदव छा? कहिड़ो कमु कंदव? माज़र सां मां तव्हांखे टारगेट नथो बणायां, पर मां ॻाल्हि इहा उन्हनि मुस्लमाननि ताईं पहुचाइणु चाहियां थो जेके नमाज़ में वॾी कोताही था कनि, दीन इस्लाम जे अंदरि वॾी कोताही था कनि, पंहिंजे कारोबार खे घणो कुझु सम्झनि था ऐं नमाज़ खे कुझु नथा सम्झनि। इमाम शाफ़ी, इमाम अहमद बिन हंबल जे नज़दीक जेकॾहिं कोई बि बंदो ॼाणी वाणी नमाज़ छॾे थो ॾिए, उनजे नज़दीक उहो बंदो मुस्लमान न आहे। उन जे नज़दीक उहो बंदो मुस्लमान न आहे। इमाम अबू हनीफ़ा वटि उन वटि इहो आहे त उहो बंदो मुस्लमान आहे। बाक़ी तर्क सलात, नमाज़ खे छॾणु कबीरा गुनाह आहे, इंतिहाई कबीरा गुनाह आहे। तमामु भाइर दोस्तो, जीअं कारोबार खे असां ज़रूरी सम्झूं था, जीअं असां पंहिंजे घर जे माहौल खे बहितर बणाइण खे ज़रूरी सम्झूं था, ईअं ई दीन इस्लाम खे ज़रूरी सम्झो। मौत खां बाद में असुली ज़िंदगी अनक़रीब शुरू थींदी, अनक़रीब शुरू थींदी। हक़ीक़ी ज़िंदगी जेकी आहे उहा आख़िरत वारी आहे, उनखे बनाइण जी कोशिशि कयो। जो उनजे बारे में अलाह ताला फ़रमायो न, जन्नत जेकी आहे उनजी अलाह ताला क्वालिटी बयानु कई क़ुरान हकीम जे अंदरि। अलाह ताला फ़रमायो जन्नत जेकी आहे उनजी जेकी मोकर आहे, साबिक़ू इला मग़फ़िरतिम मिन रब्बिकुम, अहिड़ी तरह अलाह ताला फ़रमायो अलाह ताला जी मग़फ़िरत जे तरफ़ हिक ॿिए खां वधीक दौड़ लॻायो। जीअं तव्हां दौड़ लॻाईंदा आहियो कारोबार में तरक़ी जे लाइ, जीअं तव्हां दौड़ लॻाईंदा आहियो दुनिया खे पैसे खे हासिलु करण जे लाइ त मां वटि पैसो ज़्यादा अची वञे, जीअं तव्हां दौड़ लॻाईंदा आहियो त मां ऑफिसर थी वञा, जीअं तव्हां दौड़ लॻाईंदा आहियो त मां डॉक्टर थी वञा, त अलाह ताला फ़रमायो साबिक़ू इला मग़फ़िरतिम मिन रब्बिकुम, हिक ॿिए खां अॻिते वधो। या अलाह छाजे तरफ़? अलाह ताला फ़रमायो मग़फ़िरतिम मिन रब्बिकुम, मां अलाह ताला जी बख़्शिश जे तरफ़ वधो। ऐं कीअं वधंदासीं? कहिड़ो तरीक़ो आहे? तरीक़ो हिकिड़ो आहे, गुनाहनि खे छॾिणो आहे, गुनाहनि खे छॾिणो आहे, नेकी जे मथां अचिणो आहे, नेकी जे मथां अचिणो आहे। इहो छा आहे? इहो अलाह ताला जी रहमत जे तरफ़ दौड़ आहे।
इहो छा आहे, इहो अलाह ताला जी रहमत तरफ़ दौड़ आहे। त अलाह ताला फरमाए वधो हिक ॿिए खां। जे दुनिया जे अंदरि हर हिकु बंदो चवंदो आहे त मुंहिंजो वॾो बंगलो हुजे, मूंखे तमामु वॾी गाॾी हुजे, दुनिया जे अंदरि वॾो उहिदो हुजे, वॾी डिग्री हुजे, चाहियो था न? हिते सभु मस्जिद में इहो बंदो चाहिनि था। मां बि चाहियां थो, ईअं न आहे त मां नथो चाहियां, मां बि तव्हां सां गॾु मां बि चाहियां थो मूंखे बहितर घर हुजे, मूंखे बहितर गाॾी हुजे, मूंखे बहितर सवारी हुजे, मूंखे बहितर लिबास हुजे, मूंखे माल हुजे। हे सभिनी इंसानी चाहत आहे, तव्हां सां गॾोगॾु मुंहिंजी बि चाहत आहे। इन सभिनी खे चाहत खे पसंदि कयो था। अलाह ताला फरमाए इन शइ खे पसंदि कयो। अलाह ताला जी मग़फ़िरत तरफ़, अलाह ताला जी रहमत तरफ़ ईअं वधो हिक ॿिए खां।